अस्सलाम वालेकुम। मैं सैफुल्ला समेजो तव्हां ॾिसे सिंध शान इस्लामिक टीवी। मूंसां गॾु आहे गुलाम हैदर भाईजान। माशाल्लाह अलहमदुल्ला साईं जिन जी ज़मीन ते असां अलहमदुल्ला मौजूदु आहियूं ऐं माशाल्लाह साईं जिन जी ज़मीन में साईं जिन कणिक कई आहे। तव्हां हाज़िरीन नाज़रीन खे ॾेखारींदा हीअ साईं जिन जी कणिक कयूं आहे। माशाल्लाह हीअ कणिक आहे ऐं तव्हां ॾिसी सघो था स्क्रीन ते ऐं बहितरीनु माशाल्लाह साईं जिन महिनत कई आहे। साईं गुलाम हैदर खां पुछूं था साईं जेकी कणिक केतिरनि ॾींहंनि में लहंदी आहे, छा उन बारे में कुछ असांखे ॿुधायो। ये कणिक माना तक़रीबन 4 महीना बीहे थी। अच्छा 4 महीने खां पोयां पोइ लही वञे। माशाल्लाह साईं जिन जो माना चवणु आहे त 4 महीना माना कणिक खे जॾहिं पकी माना तयारु थींदी आहे, यानी थ्रेशर जी ज़रूरत 4 महीननि खां पोयां पवंदी आहे। पोइ 4 महीननि खां पोयां इहा तयारु थींदी आहे। पोइ असां हिनखे कणिक खे सप्लाई यानी विकिणंदा आहियूं। ऐं माशाल्लाह साईं जिन चमाटो बि कयो आहे, यकीन उहो चमाटो बि तव्हांखे ॾेखारियूं था। ऐं ॿियो हुन सां गॾु साईं जिन कुझु माना अॻियां ॿियो बि कुझु माना गाह बि कमु आहे, जंहिंखे सिंधी में असां लुसण चवंदा आहियूं, उहो बि कमु आहे साईं जिन। माशाल्लाह अदा गुलाम सां गॾिजी असां यानी बरसिंग यानी लुसण जे फ़सुल में मौजूदु आहियूं। ऐं माशाल्लाह तव्हांखे बरसिंग यानी लुसण तव्हांखे ॾेखारियूं था। इहो आहे साईं बरसिंग यानी लुसण, तव्हां ॾिसो पिया स्क्रीन ते। माशाल्लाह ख़ुशबू बि आहे। माशाल्लाह अल्लाह जी प्यारी माना इहो माना कुदरत जेके चइजे उहा माशाल्लाह हिन में ख़ुशबू बि आहे। ऐं साईं जिन खां पुछंदासीं साईं जेको बरसिंग यानी लुसण इहे घणनि ॾींहंनि में थींदो आहे, छा हिन जी पोज़ीशन हूंदी आहे, हिन बारे में पुछंदासीं साईं जिन खां। जी साईं। इहो 2 महीननि में तयारु थींदो आहे, पोइ हुनखे वढींदा आहियूं, पोइ वरी थींदो आहे, पाणी ॾींदा आहियूं, वरी थींदो आहे, वरी दोबारा वढींदा आहियूं। अच्छा भाण ॿियो ॾींदा आहियो साईं छा? हा भाण ॾींदा आहियूं, पाणी ॾींदा आहियूं। अच्छा साईं जिन जो चवणु आहे हीउ 2 महीननि में हीउ थींदो आहे। पोयां वरी असांखे कटींदा आहियूं हुनखे लुसण खे यानी बरसिंग खे, पोयां वरी पाणी ॾींदा आहियूं, भाण ॾींदा आहियूं, पोयां वरी मज़ीद तयारु थींदो आहे। सुभाणे अलाह साईं। छा हीउ मेंहिं जो गाह आहे? हा छा हीउ बाज़ार में माना विकिबो आहे या न? हा हिकिड़ो थींदो आहे, सिर्फ़ु खाराईंदा आहियूं माल खे। अच्छा माशाल्लाह साईं जिन सां माल पाए अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह साईं जिन सां माल पाए अल्हम्दुलिल्लाह। साईं जिन चयो त मुंहिंजा जेकी माल आहे मूंसां गॾु उहो गाह खाईंदा आहिनि, यानी हीअ बरसिंग यानी लुसण खाईंदा आहिनि। ऐं माशाल्लाह अल्लाह तबारक ताला मज़ीद साईं जिन खे बरकतूं ॾींदो अदा गुलाम सां गॾु। इंशाअल्लाह वरी हलूं था चमाटे में, ॾिसूं था चमाटो छा आहे जेको असां खाईंदा आहियूं। लाल लाल चमाटो, लाल चमाटे जी तव्हांखे ज़ियारत बि कराईंदासीं। यकीन ज़ियारत की अल्लाह जी वली कबी आहे, पर चमाटो उन करे यार जेके अल्लाह ताला कुदरत ॾिनी आहे न, उनखे बि ज़ियारत जो लक़ब चवणु घुरिजे मुंहिंजी नज़र में। हीअ माशाल्लाह चमाटे जो फ़सुलु आहे तव्हांजे साम्हूं। हीअ चमाटो अञा तयारु पियो थिए यकीन। माशाल्लाह नाज़रीन हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो चमाटो तव्हांजे अॻियां असांजे हथ में आहे। हीअ ॻाढ़ा लाल चमाटा आहिनि। माशाल्लाह हीअ चमाटा तव्हां ॾिसो पिया, अदा गुलाम तव्हांखे ॾेखारे पियो। बहितरीनु माशाल्लाह हीअ चमाटा तव्हांजे साम्हूं। माशाल्लाह के कचा आहिनि, के पकल आहिनि। ऐं माशाल्लाह साईं हिन जी छा रेट आहे, कीअं आहे, को कुझु असांखे ॿुधायो हुन बाबति। रेट पहिरीं सही हो, हींअर त कोन्हे रेट। अच्छा साईं हींअर रेट कहिड़ो पियो हले मार्केट में? 100 रुपया आहे 12 किले जी अच्छा थैली। अच्छा साईं हीअ त वञे सम्झे हर जेको माना तयारु थिए खाधो हुनजी जान आहे चमाटो। यानी जेको खाधो तयारु थिए उन में जेकॾहिं चमाटो न विझे त पोइ यानी खाधो त के माना कम जो त कोन चइबो आहे, यानी माना मज़ो कोन कंदो। चमाटो खाधे जी जान आहे ऐं सिंध जी शान आहे, छो त सिंध में अक्सर चमाटो मिर्च थींदो आहे। ऐं माशाल्लाह साईं जिन जे इहे चमाटनि में तव्हां ॾिसो पिया माशाल्लाह हीउ लाल चमाटो आहे असांजे साम्हूं ऐं तव्हांजे बि साम्हूं हीउ लाल चमाटो तव्हां ॾिसी रहिया आहियो। बहितरीनु माशाल्लाह अॼु जुमे जो बि ॾींहुं आहे ऐं माशाल्लाह साईं जिन गुलाम सां बि गॾु आहियूं ऐं तव्हांखे चमाटा ॾेखारींदा हलूं। माशाल्लाह 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 ॾिसो पिया तव्हां, बहितरीनु बहितरीनु। साईं जिन लिकाए रखिया आहिनि, अलाए चमाटो पाण लिकी रहियो आहे। सुभान अल्लाह है माशाल्लाह माशाल्लाह अदा गुलाम सुभान अल्लाह माशाल्लाह बहितरीनु बहितरीनु। साईं गुलाम जी मोहबत में चांहि बि अची वई आहे। माशाल्लाह साईं गुलाम जी इहा मोहबत आहे। गुलाम हैदर जी जेको साईं जन हिकिड़ो बनी बि असांखे घुमाई ऐं तव्हांखे बनी ॾेखारीसीं। माशाल्लाह वरी चमाटा, वाह सुभान अल्लाह केतिरो लाल चमाटो आहे यार। हीअ त प्यारे में प्यारो चमाटो पियो लॻे। तव्हां बि ॾिसो सुभान अल्लाह। यकीनन जेकॾहिं तव्हांखे असांजी इहा वीडियो पसंदि आई हुजे त असांजे वीडियो खे बि लाइक करियो ऐं हुन सां गॾु चैनल खे बि सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह
जल्दी हिकु तमामु सुठी वीडियो सां गॾु हाज़िरीन नाज़रीन खे ॾेखारींदासीं। ॿियो असांखे इजाज़त। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।